और ख़बर शामिल कजे थी सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध यूनाइटेड पार्टी के सदर सैज़ैन शाह चयो आहे त सिंध के क़दीम ॻोठनि के रहवासियुनि खे संदन ज़मीननि तां बेदख़ल करण सिंध की तशख़ीस के ख़त्म करण जी मुतरादिफ़ आहे। सदियुनि खां आबाद माण्हुनि खे बेदख़ल कयो पियो वञे। सिंध हुकूमत अवाम के लाचार बणाए छॾियो आहे। अवाम जी मोहब्बत असांखे अवां ॾांहुं धिकी आहे। ज़मीननि जा मालिकाना हक़ न ॾिना वञनि। पाकिस्तान ठहण खां अॻु भी हिते आबाद आहिनि जेके सदियुनि खां हिते आबाद आहिनि, जेके माहीगीर आहिनि। ॿियनि मुल्कनि ऐं इलाक़नि मां आयल माण्हुनि खे हक़ ॾिना विया, पर हिन सिंध जे अवाम खे बेदख़ल कयो पियो वञे। अहिड़नि माण्हुनि 7 भेरा सिंध हुकूमत खे वोट ॾिनो आहे। ही हुकूमत सिंध जे ज़मीननि जी डील जे बदिले में पीपल्स पार्टी खे ॾिनी वई आहे। नेब जो एहतसाब बंदि कयो वियो आहे। असां पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त जे लाइ पुरअमन जिदोजहद कंदासीं। उन्हनि मज़लूमनि खे अकेलो न छॾींदासीं जेके समय सालनि खां आबाद आहिनि। असां कंहिं बि सूरत में माण्हुनि जी बेदख़ली खे क़बूल न कंदासीं। सिंध हाई कोर्ट में केस जी ॿुधणी थींदी। उम्मीद आहे त अदलिया इंसाफ़ कंदी। 3 जुलाई ते उन मामले ते EPC मुनक़द कंदासीं। उन मामले ते सियासी पार्टियुनि सां गॾु विहंदासीं। हिते जी आबादगारनि खे मिल्कियतूं ॾिनियूं वञनि। सिंध हुकूमत खे सिंध जी ज़मीननि ते कब्ज़ो करण जो को बि अख़्तियार न आहे। एक पासे थियणो पवंदो या खूफिन सां बीहणो पवंदो या इमाम हुसैन सां बीहणो पवंदो। या ॻाल्हि हिक पासे थियणी पवंदी या यज़ीद सां बीहणो पवंदो या हुसैन सां बीहणो पवंदो। तव्हांखे फ़ैसिलो करणो पवंदो। तव्हांजी माठ, तव्हांजी ख़ामोशी, तव्हां मुख़्तलिफ़ ॻोठनि सां लॻा पियल माण्हू आया आहियो। या ख़ामोशी हाणे टुटणु घुरिजे। मालिकी जी दावेदारी थियणु घुरिजे। ऐं ही पंहिंजी पहिरीं मुलाक़ात आहे जेका इब्तिदा ते पाण मिलिया आहियूं।